अल्हम्दुलिल्लाह वकफ़ा वस्सलातु वस्सलाम वस्सलातु वस्सलामु अला वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहिल औलिया वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु वला नज़ीर लहु वला अमीर लहु वला मुशीर लहु वला मिस्ल लहु वला मिसाल लहु वनशहदु अन्न सय्यदना व सनदना व हबीबना व तबीबना व अदीबना व खतीबना व हबीबना व तबीबना व अदीबना व खतीबना व नबीयना व हुज़ूरना व नबीयना व हुज़ूरना व मासूमना व महबूबना मुहम्मदा अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहन्नासु उअ्बुदू रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम वल्लज़ीन मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून अल्लज़ी जअल लकुमुल अर्ज़ फ़िराशा वस्समाअ बिनाअन व अनज़ल मिनस समाइ माअन फ़अख़रज बिही मिनस समराति रिज़क़न लकुम फ़ला तजअलू लिल्लाहि अंदादन व अंतुम तअलमून सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लग़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिक लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू
सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मदिन नबील उम्मी व आलिहि व बारिक वसल्लम अदद कुल्ल मालूमिन लक दाइमन अबदन अबदा। उठी उठी आधी रात जो करे मालिक खे सदड़ा, ये सद अल्लाह की जिया मां सदन बचड़ा, ये सद अल्लाह के जिया मां सदन बचड़ा। अदा तोड़े गरा हूँ गदला पुब आयूं उन अल्लाह जा। मुझो अरबी अड़ो सुनो न पुजन चंद सितारा, हूरा खुद हैरानी में गिलमान सिकन बेचारा। तुड़े को जाहूं कारा पुबी उम्मती उन मीर जा। साडी किस्मत लकी हो गई, साडी किस्मत लकी हो गई, मक्की हो गई मदनी हो गई। सानू मिलिया हुसैन दा नाना, साडी जन्नत पक्की हो गई। अरे माली न दे गाली, अरे माली न दे गाली, हमने बिगाड़ा है क्या तेरा। ये चमन है सैर करने का, न घर तेरा न घर मेरा। हिन भलारी जूए मां व्याके ई लाल लॾे, न पोढ़ पते न जवानीअ ते न सजे न जॾे। सिराज मौत पियो सॾे आखिर राही राह जा। काबिल सरे तराम वाजिबुल एहतराम मुजाजी दोस्तों भाइरों ऐं बुजुर्ग, मां अल्लाह तबारक व तआला जे कलाम मुक़द्दस मंझां हिकड़ी आयत करीमा अवां दोस्तन जी खिदमत आलिया में तिलावत कई है। रब करीम जे बारगाह इलाही में दुआए बुधण बुधाइण समझण ऐं समझाइण खां बाद अल्लाह तबारक व तआला अमल जी तौफीक अता फरमाए। उलमा जी हाज़री अवां दोस्तन जी तशरीफ आवरी ऐं अदे करमुल्ला साहब जेका मेहनत करे कोशिश करे ही कुरान मजीद जो प्रोग्राम सिंगारियो आहे। चलो अल्लाह तबारक व तआला इन पांजे बानड़े जी मेहनत के भी रोसई पांजे बारगाह इलाही में मंजूर मकबूल फरमाए। सब जो आमीन। हकीकत महीनो थी वियो आहे मां प्रोग्राम कोन थो कयां, थोड़ो दिमाग जो मसलो थी पियो, आराम इलाज हले थो पियो। डॉक्टरन भी रोकियो आहे सही आराम कयो, वो जागन जे करे ॾाढो दिमाग ते असर थी पियो, प्रोग्राम कोन थो कयां। साईं जन इसरार कयो मुंहिंजो जेको हाल है इंशाअल्लाह, पर इंशाअल्लाह कुरान पढ़ंदासीं त शिफ़ा मिले। अल्लाह तबारक व तआला जेके बीमार रब साईं समूरन जे हक़ में शिफ़ा जो फ़ैसिलो फरमाए। सब जो आमीन। कुरान पाक जी कचहरी में वेहण भी अल्लाह जी नेमत है। इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफ़ा फरमायो तो जिनजो प्यारो कुरान सां, ताल्लुक़ कुरान सां, निस्बत कुरान सां। ऐं बे नंबर ते हुज़ूर फरमायो जे रमज़ान शरीफ जा रोज़ा दिल जे मोहब्बत ऐं खुलूस सां रखिया, हुज़ूर फरमायो तो क़यामत जे दिहाड़े अल्लाह तबारक व तआला हिन कुरान पाक के नूरानी शक्ल अता फरमाई।
इमामुल अंबिया फरमायो त रमजान जो रोज़न के भी अल्लाह तबारक व तआला नूरानी शक्ल अता फरमाइंदो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो जो कुरान मजीद सां भी प्यार आहे रमजान जे रोज़न सां भी प्यार आहे। इमामुल अंबिया फरमायो त क़यामत जे ॾियारे उन जो हिकु हथ कुरान जे कुल्हे ते हूंदो, ॿियो हथ रमजान जे रोज़न ते। तो इमामुल अंबिया फरमायो अख शिंभ में वनी जन्नत दे रवानो थी। ॾाढियां त जो सुभान अल्लाह। तो कुरान मजीद जी महफिल में वेहण या भी अल्लाह पाक जी वडी नेमत आ। मां मिसाल दींदो आ हिकड़ियों एड़ियों खुदा जूं नेमतूं जो उन मां मुसलमान भी फायदो वठंदो आ ऐं बा काफर भी फायदो। भला आसमान मां जो मुसलमान फायदो वठंदा त वाणिया न कोन था वठंदा वठंदा तो जमीन मां जे मुसलमान फायदा वठंदा त इए वाणिया भी फायदो वठंदा। पर ब एड़ियों नेमतूं जेके अल्लाह पाक फकत मुसलमान के अता फरमाई वो केड़ियों इन हिकु कलामुल्लाह ॿियो रसूलुल्लाह। ॾाढे ॾाढे जो सुभान अल्लाह। हिकु कलामुल्लाह ॿियो रसूलुल्लाह। जे साईं वाके बुधायो त असा जो ईमान भी आ अकीदो भी आ त महबूब मोहम्मद करीम जो कुरान किताबन जो इमाम आ ए मोहम्मद मुस्तफा नबियन जो इमाम। ॾाढे जो सुभान अल्लाह। ऐं असा जो ईमान भी आ अकीदो भी आ अल्लाह जो कुरान भी सच्चो आ त मिठे मोहम्मद करीम जो फरमान भी सच्चो आ। ॾाढे ॾाढे जो सुभान अल्लाह। तो अब जेका मां अवां दे आडो आयत तिलावत कया इनमें अल्लाह तबारक व तआला रब करीम पांजे ताकत जा दलील दिना है। सियाणा चवंदा आहिनि त ॿिनि जगहुनि ते न फिटाइबो आ। हिकु ॾाढे सां न फिटाइबो आ, ॿियो जंहिंजा एहसान थोरा हुजनि। मां अवां खां पुछां थो त ॾाढे खां ॾाढी ज़ात कंहिंजी आ? एहसान घणे खां घणा कंहिंजा? सच ॿुधाए त पोइ बि असां रब सां फिटायूं वेठा आहियूं न। हा साईं। अज़ीज़ दोस्तो साईं बेर वारा वॾा रहमतुल्लाह अलैह मिसाल ॾींदा हा। आम उलमा खां बि ॿुधंदा हो। साईं फरमाईंदा हा त रब करीम जे दरवाज़े ते बाने जे अचण जी देर हूंदी आ पर रब करीम जे परचण में देरी न। तो मावा के मिसाल ले समझाया त इबादत हक़ कंहिंजो आ? ॾाढे को ॾाढो केरा? अल्लाह वा। ॾाढे को ॾाढी ज़ात कंहिंजी आ? खोल अल्लाह जो कुरान। ॾाढे तो सुभान अल्लाह दा कुरान। अल्लाहु अकबर कबीरा। अल्लाह तबारक व तआला पांजे कुरान में ऐलान फरमायो। खोल अल्लाह जो कुरान। फरमाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लज़ी जाल लकुमुल अर्ज़ फ़िराशा। ॾाढा तो सुभान अल्लाह। नज़र कजा अल्लाह अकबर कबीरा। अल्लाह तबारक व तआला पांजे कुरान में ऐलान फरमायो अल्लज़ी उहो अल्लाह जाला जे बनाया लकुमुल अर्ज़ फ़िराशा। चौन सुभान अल्लाह। अल्लाह ने पांजे कुरान में तो फरमाए मां उहो अल्लाह आया जे तवां जे ला जमीन के विछाणो बनायो आ। चौन सुभान अल्लाह। सजू साल गुजरिया अज ते अल्लाह जे जमीन में लोडो ही न आयो आ। मां बादल में चौदो आ नजर कजा अगर वहंदड़ पानी जे मथा अगर टालियूं अगर बंजू तू विझंदे त बंजू लुढ़ी वेंदो कोन बिंदो। नजर कजा अगर आवा दो वाई मोहनो बंद कंदे पानी जो नगे लोढ़े वेंदो आ। पर जडे उन जे मुंडनो बंद कंदे लोढ़े न सकंदो आ। नजर कजा अल्लाह तबारक व तआला पांजे कुरान में तो फरमाए मां खुदा जे ताकत ते त नजर कर मां अल्लाह एडी जमीन तुझे ला विछाणो कीअं बनाई आ। चौन सुभान अल्लाह। या ज़ात कंहिंजी आ? रब करीम जी ज़ात आ। फरमाए अल्लज़ी जाल लकुमुल अर्ज़ फ़िराशा।
डाडिया तो सुभान अल्लाह तू वहंदड़ पानी जे मथा वहंदड़ पानी जे मथा बंजू सटी दुआ बंजो हलो वीनो लुड़ी वीनो कोन बहनो पर इया मुझे रब करीम जी ज़ात सवे साल गुजरिया सदियों गुजरे वयो जमीन टिकायूं बीठिया दुनिया कायम पर जमीन खे लोडो ही न आयो या ताकत कंहिंजी रब करीम जी अॻिते अल्लाह तबारक व तआला पांजे कुरान में फरमायो फरमाए फिरासों वस्समा बिना चो न सुभान अल्लाह अल्लाह तबारक व तआला पांजे कुरान में तो फरमाए मां अल्लाह आसमां अल्लाह जमीन विछाणो बनाए दिनी माए वरी आसमान सत बनाए दिनो माए या केजी कुवत केजी ताकत रब करीम जी कुवत ताकत दुनिया के अंदर बिल्डर जगह बनाईंदो को 100 साल गारंटी दींदो को 50 साल गारंटी दींदो वाह मुझा अल्लाह न थंभो न पिलर न टेका न पावा अज ताईं साल गुजरिया पर अल्लाह जे आसमान में लोडो ही न आयो ॾिस कुदरत मुंहिंजे मालिक जी ॾिस कुदरत मुंहिंजे मालिक जी काइनात सॼी जे ख़ालिक जी आसमान बिहार हो की अचे आसमान बिहारो की अथे पिलर न पाओ टेक न काई केडो वडो ही कमाल पिलर न पाओ टेक न काई केडो वडो ही कमाल रंग में फर्क भी न आयो हाय हैरत जी ॻाल्हि ॾिस कुदरत मुंहिंजे मालिक जी कायनात सॼी जे ख़ालिक जी आसमान बिहार हो की अचे आसमान बिहार हो की अचे जमीन सखणी मिट्टी आहे खोट त पानी हूंदो जमीन सखणी मिट्टी आहे खोट त पानी हूंदो फ्रूट सब्जियों अनाज में वो तह में कीअं थींदो ॾिस कुदरत मुंहिंजे मालिक जी काइनात सॼी जे ख़ालिक जे आसमान बिहारो कीअं अचे आसमान बिहारो कीअं अचे सिराज चवे इंसान ॾिसो केॾा अणखुट दुनिया में हर कई जान चेहरा जुदा है ते मूर न था कैसा मिलन ॾिस कुदरत मुंहिंजे मालिक जी काइनात सॼी जे ख़ालिक जी आसमान बिहार हो की अचे आसमान बिहार हो की अचे डाडिया तो सुभान अल्लाह अल्लाह अकबर कबीरा अल्लाह तबारक व तआला पांजे कुरान में ऐलान कंदो पियो या मां रब करीम जी कुवत मां रब जी ताकत जमीन विछाणो बनाए दिनी माए वरी आसमान सत बनाए दिनो माए अल्लाह तबारक व तआला अॻिते पांजे कुरान में ऐलान फरमायो फरमाया व अनज़ला मिनस समा चौन सुभान अल्लाह व अनज़ला मिनस समाए माअन अल्लाह दे पांजे कुरान में तो फरमाए व अनज़ला वरी नाज़िल कंदो पियो मिनस समाए माअन आसमान मां पानी पियो वसाया या केजी कुवत रब करीम जी कुवत केजी ताकत रब जी ताकत रब से पांजे कुरान में तो फरमाए जमीन विछाणो बनाए दिनी माए आसमान छत बनाए दिनो वरी कतरन मां पानी वसाए मां अल्लाह तुझो पोखा पियो आबाद कया
वो इबादत कंहिंजी करणी आ रब करीम जी करणी आ। मां बादल में चवंदो आ हर जगह ते पैसो कम न ईंदो आ, माल कम न ईंदो आ, मिल्कत कम न ईंदी आ। हजरत शेख सादी रहमतुल्लाह अलैह चओ न सुभान अल्लाह। हजरत शेख सादी रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो पियो आ दीन जे कम करण जे इरादे सां पया पान में मुंहिंजो सफ़र आ, जंहिंजे मथां मुंहिंजी सवारी आ, रस्ते में उठ भी मरियो। अॻे ज़माने जे अंदर तोसन में पानी खणंदा हुआ, शेख सादी तो फरमाए पानी भी खत्म थी वियो, उठ भी मरियो, ॾुखियो दौर अची वियो, ॾुखी घड़ी अची वई आ। अर्ज़ो कंदो पियो आ अल्लाह ॾुखी घड़ी अची वई आ, कोई मददगार न आहे। अल्लाह पानी भी खत्म थी वियो आ, अल्लाह सवारी भी मरी वई आ, न पानी आ न सवारी आ न मानी आ। अल्लाह मुझी ग़ैबी मदद फरमा। शेख सादी रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो पियो आ हीअं जो ज़मीन में निहारिया हथ जेतिरी काठी जो टुकड़ो नज़र आयो, खणी करे ज़मीन के घोटींदो पियो आ। घोटींदे शेख सादी तो फरमाए हीअं जो ज़मीन जे तरे में निहारिया कोथरी नज़र आई, वरी छिके करे कढियो माल हीअं जो नज़र कयां त पैसनि जी भरियल आ, सोन जी भरियल आ। शेख सादी तो फरमाए वराए करे ज़मीन ते हयो माल टुकर थिया, सोन जा दाणा दाणा थिया। उन्हीं टेम ते ऐलान कंदो पियो आ ओ दुनिया वारो पैसो त मिलियो आ कम जो न आहे, माल त मिलियो आ कम जो न आहे, सोन त मिलियो आ कम जो न आहे। अॼु इन कोथरी मां कणक जा दाणा निकरना चबारे साह बचाया, पानी निकरिया इस्तेमाल करे साह बचाया। पतो पियो हर टेम ते माल कम न ईंदो आ, मिल्कत कम न ईंदी आ, ॾुखी घड़ी में मदद करण वारी ज़ात जो रब करीम जी आ। चओ न सुभान अल्लाह। उहा कंहिंजी ज़ात आ, अल्लाह पाक जी ज़ात आ। चओ न सुभान अल्लाह। पोइ नमाज़ कंहिंजे लाइ रब जे लाइ, हज कंहिंजे लाइ रब जे लाइ, ज़कात कंहिंजे लाइ रब जे लाइ, आजिज़ी कंहिंजे लाइ रब जे लाइ, न्याज़ कंहिंजे लाइ रब जे लाइ। दुनिया तड़का ॾींदी आ सही वहाबी रोकींदा अथव त न्याज़ न खाईंदा कयो। नज़र कजां अल्लाह अकबर कबीरा। असां उलमा देवबंद वारनि जो अक़ीदो आ, असां चवंदा आहियूं हा इन्ही नीयत सां न्याज़ कंदो कर, न्याज़ कंदो पियो आ, ख़ैरात कंदो पियो आ, नालो अल्लाह जो अजर मिले इमामनि खे। जेको न खाए त मांखे ॿुधाइजां। चओ न सुभान अल्लाह। छाजे करे ख़ैर ख़ैर जो न थींदो आ, ख़ैर में नालो कंहिंजो हूंदो आ रब करीम जो। होल अल्लाह जो क़ुरान फरमाए वमा उहिल्ल बिही लिग़ैरिल्लाह। चओ न सुभान अल्लाह। अल्लाह 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 अकबर कबीरा। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे क़ुरान में तो फरमाए जे ख़ैरात में मां रब जो नालो न आहे या हलाल न आहे बल्कि हराम आ। बाक़ी दुनिया ईअं बि चवंदी आहे अचण सां भाऊ करमुल्लाह ॿुधायो से असांजे पाड़े में इहो बि चर्चो हूंदो आहे वहाबी अली खे न मञींदासीं, रब्बे मुहम्मद जो कसम आहे असां हज़रत अली खे बि मञण वारा, अबू बकर के मञण वारा, उमर के मञण वारा, उस्मान के मञण वारा। अली त चओ अली आ। चओ न सुभान अल्लाह। मां बादन में चवंदो आ, मां बादन में चवंदो आ तूं तैमु कढी करे क़ुरान जे जलसे में न ईंदो आ। अली त उहो कंधार जवान आ, अली जान मुहम्मद जे इस्लाम तो कुर्बान कई आ, अली बच्चा कुर्बान कया, अली जान कुर्बान कई आ, अली माल कुर्बान कयो रब्बे मुहम्मद जो कसम आ। अरे अली त उहो कंधार जवान आ जे तीरन तलवारन जे मींहं जे अंदर अल्लाह जी नमाज़ न छॾी आ। सुभान अल्लाह। अली उहो आ जेवड़ नमाज़ आ। केड़े तो के ज़ादे चयो आ वहाबी अली के न मञींदासीं। मां बादन में चवंदो आ चो अली अली आ, हक़ जो वली आ, शेरे जली आ, न कर नफ़रत हेॾे हली आ। जे अड़े तोड़े बि हैदर अली अली आ त हेॾे बि हैदर अली अली आ।
चओ न सुभान अल्लाह। जहाद जो मैदान मुझो मोहम्मद मुस्तफा तो फरमाए अली मां मोहम्मद मुस्तफा जे जिसमें अतर में थकावट अज दिल चौंदी पईया अली तुझे झोल में मोहम्मद आरामी थे। चओ न सुभान अल्लाह। के जे कसम में बच्चो निंड कंदो आ के जे हंज में न्याणी आराम कंदी आ के जे कुल्हे ते बच्चो आराम कंदो आ पर वाह सुना अली जे हंज में नबियन जो सरदार मोहम्मद मुस्तफा जो आरामिया। चओ न सुभान अल्लाह। इमामुल अंबिया फरमायो अली अजो मां मोहम्मद मुस्तफा जी दिल चौंदी पईया अजो अली तुझे हंज में मोहम्मद मुस्तफा आरामी दे। वाह अली तुझे नसीबन तो कुर्बान अली इन घड़ी तो कुर्बान जे घड़ी जो मोहम्मद तुझे हंज में सुमियो आ वो हजरत अली आ। इमामुल अंबिया के हजरत अली मुर्तजा शेरे खुदा रज़ी अल्लाह ताला जे हंज में निंद्रा वैया नजर कजा मां त किताबन में पढ़ियो आ अली जी टिपारी वारी नमाज निकरी वई अली जे अखिन मो कोड़ा वांदे वांदे मोहम्मद मुस्तफा जे चेहरे ते करया तू रोंदो आ कोड़ा जमीन ते करनी तू रोंदो आ कोड़ा कपड़न ते करनी अली जे अखिन मा जे के नीर वड़ा मोहम्मद मुस्तफा जे जिसमें अतर ते करया वो हजरत अली आ। मोहम्मद मुस्तफा उठा हुजूर फरमाया अली रोंदो पियो आका कुर्बान वन्या जे अली मोहम्मद पियो जागाए तब गुनाह नमाज पियो छदे तब गुनाह अली तो मुश्किल में पइजियो पतो पयो तो अली जो मुश्किल हल करण वारी जात जो रब करीम जी आ। दाढ़िया तो सुभान अल्लाह नजर कजा अल्लाह अकबर कबीरा एडो इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा फरमायो अली घबराए ना मुझे मोहम्मद करीम दुआ जा हथ खया मां बादन में चोंदो आ दुनिया जो पीर दुआ घुरंदो आ मीर दुआ घुरंदो आ अब्द दुआ घुरंदो आ अब्दाल दुआ घुरंदो आ कबूल पोंदिया देर लगंदिया पर मोहम्मद मुस्तफा रहमत वारा हथ खणंदा त रहमत जा वाह चो वही पौना। इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा हथ गया अल्लाह मां मोहम्मद मुस्तफा जे अली जे नमाज जी पारद दी अल्लाह तबारक व तआला ते मके पोयो गिर रहयो आ सागो सिज निकरी आयो अली नमाज पढ़िया अली जो इश्क नमाज सा अली जो इश्क अल्लाह सा अली जो इश्क मिठे मोहम्मद सा। चओ न सुभान अल्लाह। केड़ा नबी जा लिखा दीवाना कहड़ा नबी जा लिखा दीवाना हूरन बेगाया तजा तराना कहड़ा नबी जा लिखा दीवाना हूरन बेगाया तजा तराना। मानू त मानू पकी पियास के हर को दिसण ले गोले बहाना कहड़ा नबी जा लिखा दीवाना हूरन बेगाया तजा तराना। चओ न सुभान अल्लाह। अल्लाह अकबर कबीरा ये यो सुनो अलिया चओ न सुभान अल्लाह। अली वरी बहादुर त चोटी जो अली जड़ो को बहादुर को न थींदो मां त किताबन में पढ़ियो आ। शाम जे मुल्क मो अली जे महफिल में काफिलो आयो हजरत अली त्रिपारी वारी नमाज मिठे मोहम्मद जे मुसल्ले ते इमाम जे सूरत में बीठो आ वो हजरत अली आ। जने हजरत अली नमाज पूरी कईया उन काफिले जे विच कतार मां अली जे चेहरे दे जान तकींदो पियो आ। हजरत अली हिकमत वारा गुर सिखाई मोहम्मद करीम वठो आ। हजरत अली समझियो अर्ज़ो कंदो पियो आ हे नौजवान बार बार मां हैदर जे चेहरे में तकींदो पियो आ। हजरत अली के चोंदो पियो आ खैबर वारो किलो तू फतह कयो आ या को अली बियो आ। चओ न सुभान अल्लाह। हजरत अली तो फरमाए अली त सागो आ अली कुर्बान वन्या उहो दरवाजो एक हथ सा तू खोलियो आ जेको 80 इंसान खणी न सग्या। हां मुजा हैदर तुझे बहादुरी ता कुर्बान वो हजरत अली आ। हजरत अली मुर्तजा फरमायो अली त सागो आ अली एकड़े हथ सा दरवाजो एडो तू कभी किया खोलियो आ। हजरत अली तो फरमाए जदे अली दरवाजो खोलियो आ उन टाइम ते
अली जी जिस्मानी ताकत नहीं, अली जे ईमान जी कुवत ही। चओ न सुभान अल्लाह। इहो अलिया सियाणा चंदन जड़ा कांव तेड़ा बच्चा, जड़ा रूह तेड़ा खत्मा, वो अली बहादुर हसन हुसैन कंजा बच्चा। चओ न सुभान अल्लाह। जे नेज़े जे नोकत जान जा नजराना दिना, पर नाने मोहम्मद जो दीन न छड़ियो आ। जे जान कुर्बान कया, पर रब जी नमाज न छड़िया। जे करबला जो मैदान रत सा रंगीन क्यों आ, पर अल्लाह जी नमाज न छड़िया। नाने मोहम्मद जो दीन न छड़ियो आ। चओ न सुभान अल्लाह। अल्लाह अकबर कबीरा। पुमा विवाह जा जुमला लिखा। करबल में हुसैन कमायो वा, इते टोले यजीदी हरायो वा। करबल में हुसैन कमायो वा, इते टोले यजीदी हरायो वा। पानी अते हयो पैनो होयो, पर पोइ भी झुकियो न हुसैन होयो। पानी अते हयो पैनो होयो, पर पोइ भी झुकियो न हुसैन होयो। हा करबल में पाणो मञायो वा, इते टोले यजीदी हरायो। इब्ने सअद आयो लश्करो काहे, कोन झकियो ही जवानो झुकाए। इब्ने सअद आयो लश्करो काहे, कोन सकियो ही जवानो झुकाए। बच्चे हैदर जे फाते खैबर जे, बच्चे हैदर जे फाते खैबर जे। मैदानो हवा मञायो वा, इते टोले यजीदी हरायो वा। चओ न सुभान अल्लाह। अल्लाह अकबर कबीरा। केड़े तो के सादे चयो वहाबी हुसैन के न मञींदा रे, इमाम हसन के न मञींदा रे। अड़े उलमा देवबंद जे मस्जिद में अची करे जुमे ते नमाज दादा कंदो कर। मां अवां खां पुछंदो पियो आ, जॾहिं आलम सगोरो खतीब सगोरो खुतबो ॾींदो आ, खुतबो हिकिड़ो पूरो करे वेही वरी उथंदो आ, इन मौलवी खां पुछा त कंदो कर खुतबे जे दरमियान में विच में साजे करे वेंदो आ। अवां उलमा खां ॿुधो हूंदो मोहम्मद मुस्तफा अहमद मुस्तफा खुतबो ॾेई रहिया हुआ। इमाम हसन हुसैन मस्जिद में आया, थाबड़जी पया। मुझे मोहम्मद करीम खुतबो छॾे करे बच्चा खया हा। जॾहिं खतीब वरी खुतबे जे दरमियान में वेंदो आ, इन टाइम ते नज़र कजां मोहम्मद मुस्तफा जी सुन्नत ज़िंदा थींदी आ, हुसैन जी अज़मत ज़िंदा थींदी आ। ॾाढा तो सुभान अल्लाह। तव्हां असांखे मुफ्त में दीन मिलियो आ, तव्हां असांजी कहिड़ी कुर्बानी आ। इमाम हुसैन साईं जान कुर्बान कई, बच्चा कुर्बान कया। तूं त कूड़ो दावेदार आ। जमा बादल में चवंदो आ, को चवे अजा हिन घिटीअ सां न वञा। जे छाजे करे जे धाड़े लंजो इलाइक़ो आ, हे धाड़े जंगलो गड़ा, हे धाड़े लंजो जथो आ। हितों चोर वेंदा रे, वरी पाण ऐलान करे, वरी साॻी गलीअ मां पान गुजरे। मानू चवंदा हिन जड़ो सादो ही ना है। नजर कजां तव्हां असांखे मुफ्त में दीन मिलियो आ, काई कुर्बानी ना है। पर मुझे मोहम्मद मुस्तफा जा उहे सहाबा सेजन ते क्वारियूं छॾे सालां छॾे मोहम्मद जे इस्लाम तो कुर्बान थिया। चओ न सुभान अल्लाह। आखिरी गाल पे कई वन्या पाक नबी इमामुल अंबिया मुझे रसूलुल्लाह जी कचहरिया। हुजूर जे कचहरी में वेहण वारा के रहा, मुझे मोहम्मद करीम जा सहाबा। पाक नबी इमामुल अंबिया जो सहाबिया मुफ्ती तकी साहब पांजे किताब में लिखियो आ, हजरत सैद नाले मोहम्मद जा कई सहाबा होया। पर हे हजरत सैद वो सहाबिया रंग जो काड़ो आ, दंद भी अगियों वडा, रंग जो सादो आ, वार घुंडीदार, हथन जे आंगुर में विथिया, पेरन जे आंगुर में विथिया, हथ भी डकंदा। मोहम्मद मुस्तफा जी कचहरिया अर्ज़ो कंदो पियो आ। चओ न सुभान अल्लाह। आका मां अर्ज़ो खणी आयो आ, हुजूर फरमायो केड़ो अर्ज़ो? ॾाढे ॾाढा चओ सुभान अल्लाह। हुजूर फरमायो केड़ो अर्ज़ो खणी आयो आ? किसे मुंजो मथो भी अच्छो थी वियो, दाढ़ी में भी अच्छा वार पइजी आ, पर अञा मांखे माई न मिली। साईं मुंजा जेके हम उम्रन को न्याणन जो अबो आ, को पुटन जो अबो आ। साईं मुंजो चाचो आ, वो भी तो मोहम्मद जो सहाबी आ, आसम नालो आ।
अबो हुयो त धीअ नाले कई पर हाणे ॼण जे लाइ तयार न आहे मुंहिंजो हबीब फरमायो आसम काॾे वेंदो चओ न पाक नबी इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा दुआ जा कलमात फरमाया इमामुल अंबिया फरमायो सजवंत सही चाचे जे दरवाजे दे आका चाचे मागे झलियो आ दर न ईंदो कर घर न ईंदो कर हजरत सैयद रज़ी अल्लाह तआला न मिठे मोहम्मद करीम जा सलाम खणी करे हजरत सैयद जे दरवाजे ते आयो जियां जो दरवाजो खड़कियो आ हजरत सैयद रज़ी अल्लाह तआला न निकरी आयो हजरत सैयद हजरत आसिम साईं निकरी आयो हजरत सैयद के चोंदो पियो आ अरे तोखे मां झलियो आ दर न ईंदो कर छाजे करे आयो आ चाचा तकड़ न कजा गाल गौरिया मोहम्मद करीम मुको आ न सुभान अल्लाह जे इमामुल अंबिया मुको आ मां बादन में चोदो आ तेरे साहबा दे मोहम्मद मुस्तफा पैगाम मोकलींदा हा जानियूं कुर्बानो करे विझंदा हा जीअ झुरी पवंदा हा ये मुझे मोहम्मद मुस्तफा जा साहबा हजरत आसिम साईं चोंदो पियो आ जे अगर तोके मोहम्मद करीम मोकलियो आ त मां पंहिंजे धीअ खां तो पुछी अचां अल्लाह अकबर कबीरा उहा न्याणी ये जुमला ॿुधंदी पई नजर कजा चौंदी पया बा के जो घोट चूंडींदो आ अबो चूंडींदो आ अम्मा चूंडींदी आ चाचा चूंडींदा मामा चूंडींदा अब्बा तुझे धीअ जो घोट चुनण वारो मिठो मोहम्मद पाण अब्बा पुछण जी जरूरत ही ना है माके सैदो कबूल आ सादो त ॾाढो आ रंग जो सादो आ दंद वडड़ा हथ दकन सा पर मोहम्मद चूंडियो आ त शहजादो आ चौन सुभान अल्लाह अल्लाह अकबर कबीरा हजरत सैयद साईं के तेरे शादी जी हादिया मां त किताबन में पढ़ियो आ हजरत सैयद साईं हा मक्के जे गलन मां बहकंदो ईंदो पियो आ एक काफर जी धीआ काफर जी न्याणी आ हजरत सैयद के मिहणो पई रे तानो पई रे जे शक्ल त ॾिस तूं भी शादी कंदो पियो आ ॾिसो त सही वॾो घोट थींदो पियो आ हजरत सैयद साईं जा ज़ारो कतार अखन मो नीर वही आया मुझे मोहम्मद मुस्तफा दे मोती आयो आका माके कुंवार त मिली आ साईं पर काफर जूं न्याणियूं में माते टोका पयो कनी आका जेकरे मां ॾिसण जो सादो आ रंग जो कसो आ आका इहो मुंहिंजो त ॾोह न आहे रब करीम अहिड़ो जोड़ियो आ मां रब ते रज़ा ते राज़ी आ मोहम्मद मुस्तफा जज्बात में आया जलाल में आया इमामुल अंबिया फरमायो सद घबराए ना जदे घोट थी करे तुझी पाराद आसम जे दर पहुती दुनिया तुझे हुस्न जा तराना गाईंदी चौन सुभान अल्लाह अल्लाह अकबर कबीरा हजरत आसिम रज़ी अल्लाह तआला न अर्ज़ कंदो पियो आका कुर्बान वञा से दुनिया जो दस्तूर दुनिया जो दस्तूर वो घोट थींदो आ अबो सिंगारींदो आ अम्मा सिंगारींदी आ आका मुझो अबो भी दुनिया में कोने अम्मा भी दुनिया में कोने पाक नबी फरमायो इमामुल अंबिया फरमायो मां बादन में चोंदो आ अल्लाह तबारक व तआला तमा असा के उहो मोहम्मद दिनो आ ॾाढे जो सुभान अल्लाह महशर में नबी पाक अची साथ जो ॾींदो हकीकत मां के हिते सूर बीठो आ तमा मुखो वधीक था कलो बुलंद आवाज महशर में नबी पाक अची साथ जो ॾींदो अहिड़े ॾुखे ॾींहुं कॾहिं कोन छॾींदो अहिड़े ॾुखे ॾींहुं कॾहिं कोन छॾींदो चौन सुभान अल्लाह यो सोनो मोहम्मद मुस्तफा मां त किताबन में पढ़ियो आ नजर कजा तेरे हजरत आसिम साईं पांजे धीअ के चयो आ मोहम्मद मुस्तफा तुझे ला सद चूंडियो आ अल्लाह अकबर कबीरा मां बादर में चोंदो आ न्याणी न्याणी आ अल्लाह अकबर कबीरा पुटन वदन बुजुर्गन को ॿुधंदा त पुट जे ॼमण ते दुनिया मुबारक ॾिनी आ पर न्याणी जे ॼमण ते मोहम्मद मुस्तफा पाण मुबारक ॾिनी आ नज़र कजा मां त किताबन में पढ़ियो आ हजरत उस्मान साईं जी घरवारी हजरत अम्मा रुकैया जॾहिं पंहिंजे अबे मोहम्मद करीम जे दर घुमण आई आ जॾहिं न्याणी मोकलाईंदी पई आ मां त किताब में पढ़ियो आ पंहिंजे धीअ जी कठड़ी मुझे
मुझे मोहम्मद मथे ते पाण खैया सुभान अल्लाह अल्लाह अकबर कबीरा पांजे अब्बे हज़रत आसम साईं के चौंदी पईया अब्बा मौके सादत मंजूर आ पर मुझो हिकड़ो शर्ता मुझो निकाह मोहम्मद पाण पढ़े चौन सुभान अल्लाह अल्लाह अकबर कबीरा तेरे हजरत साद साईं गे हाथी वैया इमामुल अंबिया दे आयो अर्ज़ कंदो पियो आका कुर्बान वन्या से मुझो अब्बो भी कोने अम्मा भी नाए मां यतीमा मिस्कीना गरीबा से मुझो पाराती कोई नाए इमामुल अंबिया फरमायो मुझो पाराती भी मोहम्मद पाना दादा तो सुभान अल्लाह तेरे हजरत सअद रज़ी अल्लाह तआला नो इमामुल अंबिया मोहम्मद करीम ने ठई संभरी आयो मुफ्ती मोहम्मद तकी साहब इस्लाही खुतबा जे अंदर यो वाक़ियो बाज़ार सा बयान कयो तेरे हजरत सअद रज़ी अल्लाह तआला नो इमामुल अंबिया जे सामो आयो नबी पाक मोहम्मद करीम फरमायो सअद वे जोता मुझे मोहम्मद करीम नबूवत वारे भाकुर में भरे करे हथड़ो मुबारक चेहरे ते मलियो हजरत सअद साईं ने फिटल रंग मां झटका निकरी आया नूरा नूर जा तजल्ला अल्लाह अकबर कबीरा जने हजरत सअद साईं जी बारात पांजे चाचे आसम जे दरवाजे ते आई सागी काफर जी न्याणी दर ते बीठिया तुन्या जो दस्तूरा मुकर कई नए मोहल्ले जे अंदर बारों जी जंज इंदी आ रोशे कोडिया बार निकरी नंढियूं नंढियूं न्याणी सागी न्याणी चौंदी पईया घोट त सागो पर जो नूर जो जलवो नजर कजा भजी करे आसम जे धीअ दे पहुतिया जे जेको तुंजो घोट थियो रिश्ते में तुंजो छा लगंदो जे चाचे जो पुटरा डाडो सादो रंग जो काड़ो हथ भी डकंदा अल्लाह अकबर कबीरा उहा काफर जी न्याणी सागी चौंदी पईया चरी त नथिया डाडी सादिया सद तोखे ॾिठे ॾींहं थिया मां हाणे ॾिठियूं पिया वाह जो सुहिणो हजरत आसम साईं जी धीअ चौंदी पईया सोट मुंहिंजो तोखां वधीक मां सुञाणा जे अॼु हजरत सअद जो चेहरो चमकंदो पियो इहो न मुंहिंजो कमाल न सअद जो कमाल मुहम्मद मुस्तफा जे नबूवत जो जलवो दादा तो सुभान अल्लाह तेरे शादी करे घर आयो गुरबत जो जमानो कच्चा घर पर ईमान पहाड़ हिय जो छपर में निहारे खजी जे फरन जो मुसल्लो टंगियो पियो लाए करे शुक्राने जी नमाज पढ़ंदो पियो जने पहिरीं रकात पूरी करे बी रकात अतयात में वेठो हेरो हजरत बिलाल घटन में आदान दिनो घटी जे अंदर हजरत बिलाल ऐलान कयो केड़ो ऐलान फरमाया हय्या अलल जिहाद चौन सुभान अल्लाह हजरत सअद रज़ी अल्लाह तआला नो नमाज पूरी करे पांजे कच्चे झुगे में भगो तलवार खणी करे मुसल्ले ते आयो ज़ाल चौंदी पईया सअद खुशी जो मौकियो कादे तकड़ कंदो पियो जे रब करीम दिल हिक दिनी इन दिल जे अंदर अवल मोहब्बत मिठ मोहम्मद जी तोके पतो न पयो छा हजरत बिलाल घटिया में ऐलान कयो मोहम्मद मुस्तफा ऐलान कयो जिहाद जे ला सदियो अल्लाह अकबर कबीरा आए त सादो हजरत सअद हथ डकन पिया पर मोहम्मद करीम जे इस्लाम जे दफा जे ला तलवार खणी करे बीठो घरवारी चौंदी पईया मां अवा का पुछंदो पियो अगर कंहिंजे न्याणी जो निकाह थींदो कुआर के वडी चादर मिलंदी अल्लाह अकबर कबीरा हजरत आसम साईं जे धीअ खे वडी चादर वेढ़ियल लाए करे सअद जे चेहरे के वेड़े हजरत सअद चौंदो पियो छा कंदी पईया के सअद तोखे पतो नाए तू घोटा मता तोखे नौ घोट ॾिसी करे मोहम्मद जा सहाबा तोखे वापस मोटाइण मता जिहाद जो मुजाहिदन मां रहिजी वञे अॼु निकाब खणी करे तलवार खणी करे जिहाद जे मैदान में मोहम्मद जा दुश्मन कपड़ांदी इहो मोहम्मद करीम इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा जा सहाबा
चो न सुभान अल्लाह। मां तफसील में कौन पे वन्या, आखिर सहाबी कुर्बान थियो। ये इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा इमामुल अंबिया जा सहाबा इन कुरान जेला कलमे जेला कुरान जेला कलमे जेला जान जा नजराना दिना, जान जी कुर्बानी, माल जी कुर्बानी, इज्जत जी कुर्बानी, अज़मत जी कुर्बानी, बच्चन जी कुर्बानी। मां अमा का पुछंदो पियो दुखी घड़ी में मदद करण वारी ज़ात कंहिंजी आ, रब करीम जी आ, कंहिंजी ज़ात आ, रब करीम जी आ। मुझे इमामुल अंबिया जी सहाबियाणी आ हज़रत अम्मा उम्मे सुलैम थी फरमाए, जने मां इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा जो कलमो पढ़ियो आ। ॾाढे चो सुभान अल्लाह, ॾाढे बुलंद आवाज़। इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा जो कलमो पढ़ियो आ। मक्के जा काफर मिली करे गजी करे आया ए उम्मे सुलैम तू नबी मोहम्मद करीम जो कलमो पढ़ियो आ। जे कलमो त पढ़ियो आ, जे वडा दुख ही नहीं, वडियूं आज़माइशूं ही नहीं, वडियूं तकलीफ़ां ही नहीं। अम्मा उम्मे सुलैम चवंदी पई आ तकलीफ़ां ईंदियूं, दुख ईंदा, मां रब जे रज़ा ते राज़ी आ। छाजे करे अल्लाह पंहिंजे प्यारे पान खे आज़माईंदो आ। चओ न सुभान अल्लाह। हज़रत अम्मा सुलैम थी फरमाए गर्मी जा ॾींहं, हाड़ जा ॾींहं, ज़मीन भी गरम आ, ॾींहं भी जवानी में आ। वरी ज़ालिमन माखे ज़ोर सां माखी खाराई वई। हेठों ज़मीन भी गरम आ, ॾींहं भी गरम आ, माखी भी गरम आ। वरी ज़ालिम मारींदा बयान। अम्मा उम्मे सुलैम थी फरमाए गर्मी जे करे बेहोशी तारी थी वई, अर्ज़ो कंदी पई आ अल्लाह अल्लाह मां तुझे नबी जो कलमो पढ़ियो आ। अल्लाह एतरी तकलीफ होती आ जो गैबी मदद फरमा। अम्मा उम्मे सुलैम थी फरमाए हिय जो मथे निहारिया थधे पानी जो दिलो अल्लाह मां उम्मे सुलैम जे सीने ते लाथो आ। अम्मा उम्मे सुलैम थी फरमाए जरे पानी जो मां पीतो आ, वासन को पानी कढंदो पियो आ। काफर ज़ालिमो थी आया जे उम्मे सुलैम के पानी कंहिं पी आयो आ। अरे तू पी आयो आ, जे बाबा मां त कोन पी आयो आ, तू पी आयो आ। जे मां त कोन पी आयो आ, जे बाकी कंहिं पी आयो आ। अम्मा उम्मे सुलैम थी फरमाए ज़ालिमो अॼु उन खुदा पानी पी आयो आ जेको मोहम्मद मुस्तफा खुदा ॿुधायो आ। सुभान अल्लाह। ये इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा जा सहाबा। ओ अजीज दोस्तों भार बुजुर्गो ये फानी जहान आ। मां बाबर में चवंदो आ अचण जी तरतीब आ, वञण जी काई तरतीब ई न आहे। हफ़्ते महीने ॾेढ जी ॻाल्हि आ, शिकारपुर मुंहिंजो वञण दियो। ये दोस्त मांखे वाक़ो ॿुधायो चेस हिकिड़ो डॉक्टरो वञी मरीज़ खे ॾिसण जे लाइ वियो। रस्ते में ड्राइवर खे चवंदो पियो आ मांखे हल्को हल्को सीने में दर्द पियो महसूस। मां पोयों गाड़ी में आराम कंदो पियो आ, तू गाड़ी हला। मरीज़ जे दर पहुता त डॉक्टर जो साव न तो ॾिठो न मां ॾिठो। हे फानी जहान आ, अचण जी तरतीब आ। हे वॾो भाउ, हे नंढो भाउ, हे टियों नंबर भाउ, हे चौथों नंबर भाउ, पर वञण जी तरतीब ई न आहे। रब्बे मोहम्मद जो कसम आ, जवान हलिया विया, बूढ़ा वेठा दी या कंहिंजी मर्ज़ी आ, रब करीम जी मर्ज़ी आ। अज़ीज़ दोस्तों उन ॾिहाड़े न मिट कमीना, न अज़ीज़ कमीना, न दोस्त कमीना। उन ॾिहाड़े कुरान कमीनो, अमल कमीना। जॾहिं इंसान मरी वेंदो आ मिट हिकिड़ी महिरबानी कंदा, मण मिटनि जा हारे लतूं हणी मोटी ईंदा। अल्लाह अकबर कबीरा। उते कम अचण वारी ज़ात कंहिंजी आ, मदद करण वारी ज़ात कंहिंजी आ, रब करीम जी आ। उते कमीनो रब जो कुरान कमीनो, उते कमीना अमल कमीना। तव्हां असांजा अमल तॾहिं ठही पवंदा जॾहिं तव्हां असांजी निस्बत इन कुरान सां जुड़ी पवंदी। अॼु कलमो त पढ़ियो आ पर निमाज़ असां में न आहे। कलमो त पढ़ियो आ, शराब असां में आ। कलमो त पढ़ियो आ, ज़िना असां में आ। कलमो त पढ़ियो आ, कूड़ असां में आ। कलमो त पढ़ियो आ, जबर असां में आ। कलमो त पढ़ियो आ, बदमाशी असां में आ। कलमो त पढ़ियो आ, कूड़ असां में आ। कलमो त पढ़ियो आ, ठगी असां में आ। मां वादन में चवंदो आ मुझे मोहम्मद मुस्तफा जे दौरे हाज़िर जे अंदर जे कलमो न पढ़ियो त न पढ़ियो, जे पढ़ियो त वाह जो पढ़ियो।
ॾाढियां तो सुभान अल्लाह अॼु अॼु कयो इंशाअल्लाह नमाज़ जी पाबंदी थींदी नमाज़ जी पाबंदी थींदी असांजो पढ़ ॾाढो मोहम्मद आलम कल्होड़ो रहमतुल्लाह अलैह ॿुधाईंदा त नमाज़ जो वॾो पाबंद तहज्जुद जो वॾो नेक ऐं ईअं दुनिया में वयो एॾे बुलंद आवाज़ सां कलमो पढ़े जो समूरन ॿुधो हो मोमिन जो खात्मो ईमान ते थींदो आहे जंहिंजी निस्बत क़ुरान सां जंहिंजो ताल्लुक़ क़ुरान सां तंहिंजो खात्मो बि कलमे ते थींदो हुज़ूर फरमाए जे विंदे विंदे मां मोहम्मद जो कलमो पढ़ियो त जन्नती आहे ॾाढियां तो सुभान अल्लाह रब करीम जी रहमत बहाना ॻोल्हींदी आहे इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी गुलामी कर प्रचार कर ॿई जहान बणजी वेंदी हज़रत फुज़ैल बिन अयाद रहमतुल्लाह अलैह वक्त जो नाम्यारो धाड़ेलो बाद में रब जो वली बणियो आहे हज़रत फुज़ैल बिन अयाद रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो पियो आहे मां चोरन जो जथो वठी करे कंहिं जे घर में दर भञण जे लाइ यानी चोरी जे इरादे सां घिरियो आहे हीअं जो जॾहिं घर में लथो आहे त घर वारे मालिक जे ज़ुबान ते अल्लाह जो क़ुरान जारी आहे हज़रत फुज़ैल बिन अयाद रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो पियो हया जागी पियो गैरत जागी पई ज़मीर तो मलामत करे फुज़ैला वो भी रब जो बानो आ तू भी रब करीम जो बानो आ अमल एड़ो कर जेको हिते भी कम अचे तो हुते भी कम अचे के वाह जा जुमला चया चओ न सुभान अल्लाह ॾाढा तो सुभान अल्लाह हर को वींदो यार लॾे हितां रहंदो नालो अल्लाह जो रहंदो नालो अल्लाह जो वो कोन पतो को साह जो हर को वींदो यार लॾे हितां रहंदो नालो अल्लाह जो अज आज क्यों इंशाअल्लाह नमाज जी भी पाबंदी थीनी नमाज जी पाबंदी थीनी ऐं पंहिंजे बच्चन के कुरान पढ़ाइबो चओ न सुभान अल्लाह आखिरी गाल मां इन तफसील में भी कोन पियो वञा पंहिंजे सखर जो वाक़ियो आहे हो जमियत जे आलमन के ॻाल्हाइण वारो कारी इस्माइल रहमतुल्लाह अलैह जामे मस्जिद वारा अवां के वाक़ो याद हूंदो को दौरो साईं मोहम्मद मुराद मंजिल वारा रहमतुल्लाह अलैह वाक़ियो ॿुधाईंदा त घंटा घर जे वाणे जी न्याणी आहे कारी इस्माइल रहमतुल्लाह अलैह गोल मस्जिद वारे वटि चोरी रब जो कुरान पढ़ंदी आहे अल्लाह अकबर कबीरा 15 से 12 कुरान जा हिफ़्ज़ करे वई नादरा भी पढ़ी वई न्याणी ओचदो रब के प्यारी थी वई हिंद वाणिया सखर घंटा घर जा चवण लगा त न्याणी असां साड़ींदासीं हेॾो कारी इस्माइल रहमतुल्लाह अलैह सखर जा आलम गॾु करे घंटा घर जे चौक ते बीठो आहे इहो तव्हांखे जेके वॾा हूंदा वाक़ियो यादि हूंदो कारी इस्माइल रहमतुल्लाह अलैह चवंदो पियो आहे न्याणी मुसलमानी मां इन न्याणी के मोहम्मद जो कुरान पढ़ायो आहे या मुसलमान जी न्याणी आहे असां दफनाईंदासीं वाणियुनि फ़ैसिलो कयो असां अवां खां पुछंदा पिया न्याणी कंहिंजे दर मरी वई कंहिंजे घर मरी वई जे असां वाणियुनि जे घर में वई आहे त न्याणी असांजी आहे जॾहिं सखर जे कोर्ट में फ़ैसिलो आयो जज भी उन्हनि जा हामी थी बीठा छाजे करे त ज़ाहिरन दलील इहो त न्याणी वाणियुनि जे घर में मरी वई आहे अल्लाह अकबर कबीरा त कारी इस्माइल रहमतुल्लाह अलैह अखियुनि में पाणी वही आयो त उलमा सखर जा चवण लगा सही छाजे करे रोंदो पियो आहे जे मोहम्मद मुस्तफा जी उम्मतियाणी कलमे पढ़ण वारे बाहि में कीअं सड़े मांखे दर्द थींदो पियो आहे तकलीफ़ थींदी पई आहे अंज थींदो पियो आहे या त ज़ाहिरन भी अवांखे मां ॿुधायां इहो क़ुरान जो मौजूज़ो आहे क़ुरान जी करामत आहे कारी इस्माइल रहमतुल्लाह अलैह रोई करे जॾहिं मोटी आयो साॻी इहा गोल मस्जिद आहे तालिबनि खां दुआ घुराए अल्लाह अॼु न्याणी जे जिस्म जी हिफ़ाज़त फरमाए जा को वॾो पुराणो एतिरो वाक़ियो त कोन्हे
फतवा मोहम्मद मुराद हाले जोई दे अंदर तवा के यो वाक्यो मिलंदो अल्लाह अकबर कबीरा जदे उन न्याणी के आस्ताने ते हिंदवाणिया सकर जा साण जे लावया नजर कया जो पाही असर कोन कंदी पईया उन जी अम्मा रोड़ंदी आई जे सालमो माके भी खबर आ वाके इन न्याणी मुसलमानन जो कुरान याने किताब पढ़ियो आ अल्लाह अकबर कबीरा यो मोजज़ो कुरान जो आ करामत कुरान जी आ यो हजरत फज़ील बिन अयाद रहमतुल्लाह अलैह उन घर वाले याने भागे जे ज़मान ते मोहम्मद जो कुरान बुधो आ गैरत जागी पई तो भांजे ला आयो अल्लाह गुनाहगारो डाढो आ बदकारो डाढो आ सियाकारो डाढो आ हजरत फज़ील बिन अयाद रहमतुल्लाह अलैह मज़र में ये जुमला जो चया इमाम सगोरो वेठो आ चोंदो फज़ील तू त गरीबन सा जुल्म कया सितम कया कीस कया तो के तेसी दे अल्लाह न बख्शीनो जेसी ते गरीबन जा हक न मोटाईने सुबह जो टाइम चवा जे जे जा हक खादा जैसा जुल्म कया सितम कया समून को बख्शाई दो पियो पर एकड़ो यहूदिया चोंदो पियो मां एक शर्त ते माफ कंदो मां जे केड़ो तुजो शर्त आ जे जदे तू मुझे घर मां चोरी कई मां जमीन ठारण जेला पैसा कदो करे रखया तू उहे मुझा पैसा चोराया अजु ते जमीन मुझी आबाद न थिया मुझे जमीन जे अंदर वारी जा वडा वडा तड़ा पत्थरन जा पहाड़ जैसी तई जमीन मो तड़ा न खणने पत्थर न कढने माफ न कंदो माए नजर कजा अल्लाह अकबर कबीरा हजरत फज़ील बिन अयाद रहमतुल्लाह अलैह नमाज पढ़ी करे हिया जो जमीन में निहारे वडा तड़ा अर्ज़ो कंदो पियो अल्लाह दड़ा कढणो त मुझी भेणी ना है मुझे वस में ना है अल्लाह अज सुधरियो आ वरी तुझे दर आयो आ गैबी मदद फरमा हजरत फज़ील बिन अयाद तो फरमाए ईसा जो टाइम थियण वारो आ मां टुके टुके पहाड़ थको आ हथन में लिफा पेजी वयो रत वही आयो अर्ज़ो कंदो पियो अल्लाह मेहरबानी फरमा हते फज़ील बिन अयाद तो फरमाए वरी सुबह जी नमाज पढ़ी करे जमीन दे इंदो पियो आ दड़ा खण जेला पहाड़ टुकण जेला हजरत फज़ील तो फरमाए एडो त हवा जो तूफान आयो एडी त हवा लथिया फज़ील तो फरमाए वणन जो वडो झबटो आ उन में वनी करे मां पनाह वरतिया एडी त हवा लथिया अर्ज़ो कंदो पियो आ अल्लाह गैबी मदद फरमा फज़ील तो फरमाए एडो त हवा जो लोडो आयो एडो त हवा जो झटको आयो जमीन ते जो वन्या नमा के वारिय जे दड़न जो निशान नजर आयो नमा के पत्थरन जा पहाड़ नजर आया या वलियन जी करामत हजरत फज़ील बिन अयाद तो फरमाए जने वो यहूदी जमीन ते जो आयो चोंदो पियो वाह जो कुड़मिया वाह जो मजूरा साल गुजरिया मां तड़ा खणी न सगया तू त एक रात में वडो कम कयो हजरत फज़ील बिन अयाद रहमतुल्लाह अलैह फरमायो यो कमाल फज़ील जो ना है यो कमाल फज़ील जो ना है यो कुर्ब करम ए हुन करीम कयो मां उन जे दर तौबा कई अल्लाह मुझे मथा मेहरबानी कुर्ब फरमायो जो को रब करीम ने दरवाजे ते अच्छी करे सच्ची नियत सा तौबा कंदो अल्लाह तबारक व तआला गैबी मदद फरमाइंदो ओ अजीज दोस्तो ये आलम सगोरा तवा जा सजण तवा जा खैर खा अजो आज के इंशाअल्लाह अल्लाह जी नमाज न छडबे आलमन को बधंदा एक दफे नमाजी उन्यो थी मरंदो बे नमाजी जे चेहरे में नूर न होंदो नजर कजा पाक नबी इमामुल अंबिया गे अल्लाह तबारक व तआला जे मेराज करायो आ त मोहम्मद जे उम्मत जो मेराज नमाज में आ दाडे तो सुभान अल्लाह गवाए अल्लाह गवाए अल्लाह गवाए जिंदा जोड़ कोई नहीं जिंदा जोड़ कोई नहीं नबियां दसा है अल्लाह गवाए अल्लाह गवाए अल्लाह गवाए अल्लाह गवाए जिंदा जोड़ कोई नहीं जिंदा जोड़ कोई नहीं नबियां दसा है अल्लाह गवाए अल्लाह गवाए अजो क्यों इंशाअल्लाह अल्लाह हाजी नमाज न छड़े
साईं भांडे कुबे वारा रहमतुल्लाह अलैह ॿुधावन साईं जॾहिं उहे फौज थिया त साईं वॾे ॿेर वारे रहमतुल्लाह अलैह जुमला फरमाया त अॼु सिंध में अल्लाह जी नमाज़ हली एड़े अंदाज में साईं नमाज़ पढ़ंदा हा ॿुधाईंदा जे झिरकी वेह त ख़बर न पवंदो त मां इंसान जे मथे ते वेठी एड़े अंदाज में अल्लाह जी नमाज़ पढ़ंदा ऐं साईं अब्दुल अज़ीज़ भांडे कुबे वारा रहमतुल्लाह अलैह उहे आलमा जेके कई मरतबा मिठे मोहम्मद जो दीदार थियो जेके साईं हुसैन मदनी रहमतुल्लाह अलैह जा शागिर्द आ यो अल्लाह तबारक व तआला उलमा देवबंद के इजाज़त अता फरमायो आ अज़ीज़ दोस्तो चवण जो मकसद इहो आ अचो हिन कुरान पाक ते अमल कयो ऐं अल्लाह जी नमाज़ न छॾियो अबा नमाज़ को सवा चाड़ो ई कोने मां दोस्तन के ॿुधाईंदो रहंदो आ हज़रत अल्लामा जोज़ी रहमतुल्लाह अलैह किताब में हदीस आंदी आ हुज़ूर फरमायो जे अॼुकल्ह चवंदा अबा दुकान हलाईंदो आ टेम कोन थो मिले ज़मीन जो कम कंदो अबा टेम उते अल्लाह तोखे चवंदो तू 5 जरे बाबा तो कंदे नमाज़ माफ़ दी ईअं बा अबा नमाज़ कतन माफ़ कोने नमाज़ कतन माफ़ कोने हुज़ूर फरमायो जॾहिं अल्लाह तबारक व तआला नमाज़ जो हिसाब किताब वठंदो चओ न सुभान अल्लाह हिकड़ा एड़ा हुंदा दुनिया जा हाकिम अर्ज़ कंदा अल्लाह असां के दुनिया में तू हाकिम कयो हो रैयत जो अवाम जो वज़न हो काढूं तुजी नमाज़ पढ़वा अल्लाह तबारक व तआला हज़रत सुलेमान नबी के घुराई सुलेमान पैगंबर इंदो चनो जालिमो कूड़ पिया गालायो जेका अल्लाह तबारक व तआला बादशाही सुलेमान नबी के दिनी ही एड़ी केखे भी कोन मिली पर तदे भी मां अल्लाह जो सजदो कज़ा न कयो हो नमाज केड़ी भी सूरत में माफ कोने अजो आज कयो इंशाअल्लाह नमाज जी पाबंदी थींदी इंशाअल्लाह रब रहमान जे दसल दग यानी हिन कुरान ते अमल कंदासे ए इलेक्शन भी वेजी तव इंशाअल्लाह जो आलमन के वोट दींदा वायदो पक्को अब न कजो अल्लाह जो घर थो मदा वरी चो मुला वायदो थियो एक जादे मां के एकड़े हमरा चयो के सही जेका मानू गाल कंदा त वहाबी भिटाई जा पिटल उहो कम पूरो के वजो की अबा जैसे मजन में वायदो वठबो अबा इन्नमल अमालु बिन्नियत अमल जो दारो मदार वायदो ना है पर नियत त चंगी रखो नी अबा हां सही नियत चंगी होजे अजो आज के इंशाअल्लाह हक जे आलम जो साथ दींदा इंशाअल्लाह एकड़ो मां के मां तो ठाराया दाढ़ी जो खत हमरा एकड़ो इस्लामाबाद जा नवा मरहला पो आलम दे कावड़े बैठो चे मुल्ला इंशाअल्लाह वंदन दा पर ई मोटींदा जी अगे मोटिया मुल्लन जो सास सा कड़ो कम ए हुजूर जी हदीस आ हुजूर फरमायो कानत बनी इसराइल तसूसुल अंबिया पाक नबी इमामुल अंबिया फरमायो त सब नबी बनी इसराइल जा सियासी समझो दाबा मां अमा का पूछा दो जेके कुरान जो इल्मी कोने उनके हक विरहाइण तक़सीम करण इंदा हां भाई सियासत हक ही उन जो आ जेके चहे वटे हिन कुरान जो इल्म जे वटे अल्लाह पाक जे कुरान जो इल्म मां अमा का पूछा दो अजु जा जज जुतन जा तरा कसिया हराम जो गरीब जा केस हल का थे विच में एकड़ो मसलो आयो फेसबुक ते तमा बुधोंदो शहदाद कोट जो गाल समझो था ना बा उनके फांसी लगी वई बाद में जो का तो उन वरी बीहर में केस खोल रहा है उन जे वरसा त बाद में उए डोही साबित कोन चा मां अमा का पूछा तो बाद में जे डोही थियन या न थियन यो केस हलाणो कहीं कम जो थियो सच बुधायो हजरत उमर जेड़ा फैसला केरो कंदो असा भी चौथा था अबू बकर उमर उस्मान अली जो को कानून नाफिज क्यों हो वो है ना कुरान वारो हो इयो तमा असा वडा कानून तदे पुजंदो जदे तमा असा हक जे आलम जो साथ दी अज आज क्यों त इंशाअल्लाह हक जे आलम जो साथ दी इन बा पक्क मता पॉइंट ते मत वरी भजी वनो अल्लाह तबारक व तआला समून के समझता फरमाए हकीकत मां में हाल कोन हो हे कुरान जे करे मैं इतरो हलियो मां गाने भी सूर बीठो तो दिमाग जी डाडी तमाम तकलीफ वधी वई 24 तारीख जे बस तकदीर में हलंदे हलंदे कुर्सी दे पई रिस वो डॉक्टर जे वो साईं को जो आराम कर मुझे आराम भी थींदो पर कुरान जे सदके इंशाअल्लाह अल्लाह शिफा दी जे को हाल हो दोस्तन सा ओरियो से अल्लाह तबारक व तआला मुजी हाजिरी आवा दोस्त